ऐं हाणे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो ऐं तव्हांजो मसरूफ़ वक़्तु आहे। पाण वटि जेके नौजवान आहिनि उहे तइलीम अध में छॾे ॾींदा आहिनि ऐं अॻिते कोन पढ़ी सघंदा आहिनि, उनजे लाइ तव्हांजो ख़ासि पैगाम छा रहंदो? उन जे लाइ पैगाम इहो आहे त एजुकेशन इंटरमीडिएट ताईं त गवर्नमेंट फ्री कई आहे, बाक़ी ॿी सॼी दुनिया में बि हायर एजुकेशन फ्री किथे बि कोन्हे को। पोइ स्कॉलरशिपूं आहिनि वग़ैरह आहिनि, इन ते माण्हू पढ़ंदा आहिनि। हाणे उन में ग़रीब बि जेके माण्हुनि जा ॿार उनखे कॾहिं कॾहिं एडमिशन थी वेंदी आहे पर हुन वटि पैसो कोन हूंदो आहे जो यूनिवर्सिटीज़ वग़ैरह में उहो दाख़िलाऊं वठी सघनि। इहो मसइलो हिकिड़ो इहो उन्हनि खे रोके थो, फाइनेंशियली प्रॉब्लम आहे, उहो रोके थो। ॿियो त असांजो माण्हू तइलीम हासिलु करण खां पोइ ख़ुसूसी तौर ते जेका आहे सा उहो टेक्निकल तइलीम नथो वञे। टेक्निकल तइलीम जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं उहो बि इंटरमीडिएट खां ऐं मैट्रिक खां पोइ थी वञे हली, त जेकॾहिं उन तरफ़ राग़िब थिए त उते रोज़गार बि अवेलेबल थी वेंदो हुयो ऐं उनजो मसइलो हल थी वेंदो हुयो। हाणे ॿियो उन में ॿियो वरी कुझु स्टूडेंट पाण फील कंदो आहे त उनखे पढ़ाई में ॾुखाई थिए थी त उहो चवंदो त आउं कोन थो पढ़ां, मूंखे अॻिते वञे। हालांकि जेका तकलीफ़ माना जेका महिनत वारी पढ़ाई आहे इंटरमीडिएट ताईं, यूनिवर्सिटी जी पढ़ाई एतिरी ॾुखी कोन्हे को। जेकॾहिं ॿार उते ॿार पुॼी वञे हलियो त आसानी सां हुनखे कढी सघे थो। साईं, ज़िले में अव्हां जी नज़र में सभ खां आम तरक़ियाती कम कहिड़ा थिया आहिनि? तव्हां डिस्ट्रिक्ट जा काउंसिल वाइस चेयरमैन बि आहियो ऐं अक्सर अवाम ईअं बि चवंदी आहे त शहरनि ताईं जेको कमकार आहे उहे वधीक थियनि था ॻोठनि जी भेट में, तव्हां इन जे लाइ छा चवंदो? ॾिसो, गवर्नमेंट पाण वटि तक़रीबन हले पई 17-18 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, ठीकु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तव्हां जेकॾहिं वठंदो फिगर वठंदो त शहरनि मां उनखे वोट घटि था मिलनि, वोट ॿाराड़ी में मिलनि था, पर शहरनि में कमु करणो पवे थो। कमु उनखे करणो पए त शहर फेस हूंदा आहिनि, उते तरजीह ॾियणी पवंदी आहे उन्हनि कमनि खे। पर ॿाराड़ी में आउं पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि कंदुसि, उमरकोट ज़िले जी, त पहिरीं बहितर हुजे त इंफ्रास्ट्रक्चर में पहिरीं रोड नेटवर्क जेको आहे उहो अल्हम्दुलिल्लाह असांजे ज़िले जो हाणे काफ़ी रोड्स बहितर थिया आहिनि। पोइ एकड़ ॿेकड़ रोड रहियल हूंदो बाक़ी। ॿियो असांजे ज़िले जो 95% जेको दारोमदार आहे सो आहे एग्रीकल्चर ते। एग्रीकल्चर जे लाइ नीड आहे पाणी जी, त असां वटि जेको कैनाल सिस्टम आहे उहो पूरे ज़िले में का हिकु अधु का शाख रही हुजे, बाक़ी सभई जेके आहिनि से लाइन थी वियूं आहिनि, पकी शाखूं थी चुकियूं आहिनि। ऐं इहो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे, तमामु वॾो कमु नज़र अचे थो। कॉलेजनि जो मूं तव्हांखे ज़िक्र कयो, कॉलेज खुली वियल आहिनि। हेल्थ जे शोबे खे मुंहिंजी नज़र में अञा उन में काफ़ी कुझु कमु करण जी ज़रूरत आहे। हेल्थ साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वॾो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां मसरूफ़ हिते वक़्तु आहे, माण्हू तव्हां सां मिलणु अचनि पिया, मुख़्तलिफ़ मामलात मुख़्तलिफ़ मसइला खणी ऐं तव्हां उनजा मसइला ॿुधो पिया ऐं उहे बर वक़्तु हल करे पिया, जीअं असां हिते ॾिठो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असां चाहियूं था त जेके बि ॻोठाणा जेके हिनखे असांखे हींअर पंहिंजी स्क्रीन ते ॾिसनि पिया, उनखे गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी पंहिंजे इदारनि जी मालिकी कयो, पोइ चाहे उहा अस्पताल हुजे, रोड हुजे या तव्हां वटि स्कूल हुजे, उनजी मालिकी कयो ऐं उन जे अमले सां कोऑपरेट कयो त जीअं अञा वधीक सुधारा अची सघनि। जीअं साईं सां असांजी मुलाक़ात थी ऐं साईं जूं तव्हां गुफ़्तगू ॿुधी, ईंदड़ वक़्तु